कराची मां खे ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन कराची डिवीज़न में मकानी चूंडूं अणॼाणियल मुदे ताईं मुलतवी करे छॾियूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर जे सरबराही हेठि इजलास में कराची में मकानी चूंडनि जे हवाले सां गौर कयो वियो। सिंध हुकूमत जे मौक़िफ़ पिणु गौर हेठि आंदो वियो। इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जे मौक़िफ़ ऐं मौजूदा सूरत हाल खे नज़र में रखंदे कराची में मकानी चूंडूं अणॼाणियल मुदे लाइ मुलतवी करे छॾियूं आहिनि। इलेक्शन कमीशन चयो आहे त कमीशन कराची में मकानी चूंडूं कराइण जे हर मुमकिन कोशिश कई। मकानी चूंड लाइ गुज़िरियल ॾींहुं घरू सेक्रेटरी सां मीटिंग कई हुई। घरू वज़ारत खे पुरअमन चूंडूं कराइण लाइ फ़ौज रेंजर्स जी फ़राहमी यकीनी बणाइण जो चयो हो। घरू वज़ारत आगाह कयो त पुलिस नफ़री जी खोट सबबि फ़ौज ऐं रेंजर्स पोलिंग स्टेशन ते ड्यूटी नथा ॾेई सघनि। इलेक्शन कमीशन मूजिबि लिखत में ॿुधायो वियो त फ़ौज ऐं रेंजर्स फोर्स तौरु मौजूदु हूंदी। सिंध हुकूमत ॿुधाए त कराची जे अक्सर पोलिंग स्टेशन या हसास या इंतहाई हसास आहिनि। तंहिं करे इलेक्शन कमीशन वटि चूंड मुलतवी करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। फ़ैसिले में इलेक्शन कमीशन पारां ॿुधायो वियो आहे त चूंड बाबति 15 ॾींहनि बाद वरी इजलास थींदो। 15 ॾींहनि बाद थींदड़ इजलास में बल्दियाती चूंड बाबति नई तारीख़ जो फ़ैसिलो कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।